बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी ज़मान मुस्तकबिल होने के बारे में पढ़ंदासूं। असां इन खां अॻु में जेको आहे ज़मान हाल हुअण ऐं ज़मान माज़ी हुअण के बारे में पढ़ी चुका आहियूं। Such a form of verb which shows ownership or possession of animate or inanimate in time या in coming time, that is called future to have tense। फेल जी अहिड़ी सूरत जेका ईंदड़ वक़्त में कंहिं जानदार या गैर जानदार शइ जी मालिकी के ज़ाहिर करे तो उनके ज़मान मुस्तकबिल हुअण चइबो आहे। इन खां अॻु में असीं जेको आहे ज़मान हाल हुअण ऐं ज़मान माज़ी हुअण के बारे में पढ़िया आहियूं, जंहिंमें जेको आहे हेल्पिंग वर्ब हुया हेव ऐं हेज़ ऐं हेड। अॼु जेको आहे असां ज़मान मुस्तकबिल हुअण पढ़ूं था, जंहिंमें इन जो हेल्पिंग वर्ब आहिनि विल हेव ऐं शैल हेव। शैल हेव जेको आहे उहो आई ऐं हुई सां इस्तेमालु थिए थो, जॾहिं त विल हेव जेको आहे आई ऐं हुई खां अलावा जेके भी सब्जेक्ट हूंदा, चाहे उहे प्रोनाउन आहिनि, चाहे उहे सिंगुलर आहिनि, चाहे उहे प्लूरल आहिनि, सभिनी सां इस्तेमालु थींदो। उन खां अलावा जेकॾहिं नाउन आहिनि, चाहे उहे सिंगुलर आहिनि, चाहे उहे जेको आहे प्लूरल आहिनि, त असां उन सभिनी सां जेको आहे विल हेव इस्तेमालु कंदासूं। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असां जेको आहे सच अ फॉर्म ऑफ वर्ब व्हिच shows possession or ownership of animate or inanimate in coming time, that is called future to have tense। फेल जी सूरत जेका ईंदड़ वक़्त में कंहिं जानदार या गैर जानदार शइ जी मालिकी के ज़ाहिर करे त उनके ज़मान मुस्तकबिल हुअण चइबो आहे। असां मिसाल में लिखियो आहे असलम विल हैव मेनी शॉप्स। असलम के केतिराई दुकान हूंदा। हिते जेको आहे दुकान कंहिंजी मालिकी के ज़ाहिर कंदा पिया, कंहिं जा आहिनि, असलम इनके शो कंदा पिया। आई शैल हैव अ ब्यूटीफुल वाइट हॉर्स। मूंखे खूबसूरत अच्छो घोड़ो हूंदो। अच्छो घोड़ो कंहिंजो आहे? आई जो आहे। उन खां बाद में आहे ही विल हैव अ बिग मेडिकल स्टोर। हुन वटि हिकु वॾो जेको आहे मेडिकल स्टोर हूंदो। उन खां बाद में शी विल हैव अ किटन। वो वटि ॿिली जो बच्चो हूंदो। We shall have the complete kit of cricket। असां वटि क्रिकेट जो मुकमल सामान हूंदो। चवण जो मक़सदु आहे त ईंदड़ वक़्त में जेको आहे असां जेका भी जुमला लिखिया सभिनी में जेको आहे ईंदड़ वक़्त में जेको आहे कंहिं जानदार या गैर जानदार शइ जी जेकी मालिकी के ज़ाहिर कयो वियो आहे। हाणे इन जेको आहे ज़मान में जेको आहे विल शैल हैव ऐं विल हैव जेको आहे बा हेल्पिंग वर्ब आहिनि। शैल हैव जेको आहे आई ऐं हुई सां इस्तेमालु थिए थो ऐं शैल ऐं हुई खां अलावा बक़ाया जेके भी चाहे उहे प्रोनाउन सब्जेक्ट आहिनि, चाहे उहे जेको आहे नाउन सब्जेक्ट आहिनि, उन सभिनी सां जेको आहे विल हैव इस्तेमालु थींदो। त शैल हैव सिर्फ़ु असांखे जेको आहे आई ऐं हुई सां इस्तेमालु करणो आहे। असां हे असांजा जेका भी जुमला आहिनि सभु जेको आहे बयानी जुमला आहिनि। इन में को भी असांजो जेको सेंटेंस आहे उहो नेगेटिव इंट्रागेटिव या इंट्रागेटिव या नेगेटिव न आहे। सभु जा सभु असांजा जेका इनमें जुमला आहिनि सभु जा सभु असांजा जेका आहिनि उहे बयानी जुमला आहिनि। हाणे जहिड़े तरीक़े सां जेको आहे जेकॾहिं असां इन जुमलनि खे जेको आहे ताक़ीदी जुमलनि में तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल हुअण ऐं ज़मान माज़ी हुअण में जेको आहे हेव हेज़ ऐं हेड जे पुठियां जेको आहे रियली लफ़्ज़ के इस्तेमालु कंदा हुआसीं। त हाणे असां जेको आहे हिते जेको आहे असां टेंस में जेको आहे रियली लफ़्ज़ के इस्तेमालु न कंदासूं, बल्कि जिते विल हैव इस्तेमालु थियल आहे उते असां शैल हैव इस्तेमालु कंदासूं ऐं जिते शैल हैव इस्तेमालु थियल आहे असां उते जेको आहे विल हैव इस्तेमालु कंदासूं। त असांजो जुमलो जेको आहे आसानी सां जेको आहे उहो बयानी जुमले मां ताक़ीद जुमले में तब्दील थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां इन जुमले खे जेको आहे बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त पोइ असांखे जेको आहे शैल हैव ऐं विल हैव जे विच में पहिरें असां शैल लिखंदासीं, उन खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में हैव रखंदासीं। ऐं जेकॾहिं विल हैव आहे त उन जुमले में जिते विल हैव इस्तेमालु थियल आहे ऐं असां उन जुमले खे जेको आहे नेगेटिव जुमले में तब्दील करणु चाहियूं था, नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त असां विल ऐं विल खां बाद में नॉट ऐं नॉट खां बाद में हैव रखंदासीं त असांजो उहो जेको बयानी जुमलो आहे उहो असांजो नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो। जीअं आहे असलम विल हैव मेनी शॉप। असलम वटि केतिरा ई दुकान हूंदा। असां इनखे नाकारी ठाहिणु चाहियूं था त असां विल खां बाद में जेको आहे नॉट रखंदासूं ऐं उन खां बाद में जेको आहे असां हैव रखंदासूं त असांजो जुमलो जेको आहे बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थी वियो। असलम विल नॉट हैव मेनी शॉप। असलम वटि केतिरा ई दुकान न हूंदा। हाणे जेकॾहिं असां सभिनी खे जेको आहे नेगेटिव करणु चाहियूं था हिते असां शैल खां बाद में नॉट इस्तेमालु कंदासूं।
हिते भी असां वेल खां बाद में नाट इस्तेमालु कंदासूं, हिते भी वेल खां बाद में जेको आहे असां नाट इस्तेमालु कंदासूं, हिते भी शल खां बाद में असां नाट इस्तेमालु कंदासूं। त असांजा सभु जा सभु जेका बयानी जुमला आहिनि उहे सभु जा सभु जेका असांजे नाकारी जुमलनि में तब्दील थी विया। ऐं जेकॾहिं असां इन्हनि जुमलनि खे सवाली जुमले में तब्दील करणु चाहियूं था त पोइ असां हिन जो पहिरें नाट जेको आहे उहो साफ़ कयूं था। त हाणे असांजा साॻा इहे जेका नाकारी जुमले मां वरी साॻा असांजा जेका बयानी जुमले में तब्दील थी विया। बयानी जुमले में हुया असां सिर्फ़ु छा कयो, विल हैव शल हैव जे विच में जेको नाट खे इस्तेमालु कयो त असांजा सभु जा सभु जेका जुमला हुया उहे बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थी विया। ऐं जेकॾहिं असां वरी जेको आहे नाकारी जुमले खे बयानी जुमले में तब्दील कयो त असांजे विच में जेको बि नाट लिखियलु हुया उन सभिनी खे असां जेको आहे इरेज करे छॾियो, साफ़ करे छॾियो, त उन सां वरी साॻियो असांजा जेका नाकारी जुमला हुया उहे हाणे साॻा वरी असांजे बयानी जुमले में तब्दील थी विया। हाणे जेकॾहिं असां इनखे सवाली जुमले में तब्दील करणु चाहियूं था त हैव पंहिंजी जॻह ते बीठो हूंदो, सिर्फ़ु असां शल ऐं विल खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासूं त असांजो जुमलो जेको आहे आसानी सां जेको आहे बयानी जुमले में जेको आहे सवाली जुमले में तब्दील थी वेंदो। हिते असांजो विल जेको आहे नंढी एबीसी में डब्ल्यू लिखियलु आहे, जेके असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों रखूं था त पोइ असां जेको आहे विल जो डब्ल्यू वॾो कंदासीं ऐं हिते जेको ही आहे उनजो जेको एच आहे उहो नंढो कंदासीं। ऐं उन खां बाद में हिनखे असां साफ़ करे छॾींदासीं। हिते बि विल इस्तेमालु थियल आहे, हिते विल असां जेको आहे डब्ल्यू वॾी एबीसी में लिखंदासीं ऐं जेको आहे शी जो जेको एस आहे उहो असां पहिरियों वॾो हुयो हाणे असां नंढो कंदासीं। हिते हुई आहे त हिते बि असां जेको आहे शल इस्तेमालु कंदासीं ऐं उन खां बाद में शल जो एस वॾो ऐं हुई जेको आहे उनजो डब्ल्यू जेको असां नंढो लिखंदासीं। त हाणे असांजा सभु जा सभु जेका जुमला आहिनि उहे बयानी जुमले मां जेको आहे सवाली जुमले में तब्दील थी विया। असां चाहियूं था त हाणे जेको आहे इहो असांजो जुमलो जेको आहे उहो सवाली ऐं नाकारी बि हुजे। सॉरी असां जेकॾहिं हिते असां विल ऐं शल खे जेके सब्जेक्ट खां अॻु में रखियो आहे त असां हिते जुमले जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क लाज़मी ॾींदासीं। इन सां असांजो जेको जुमलो आहे उहो सवाली जुमलो ॾिसण में ईंदो। हाणे जेकॾहिं असां इन जुमलनि खे जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त हाणे सिर्फ़ु असां जेको आहे सब्जेक्ट खां बाद में नाट जो इज़ाफ़ो कंदासीं वेंदा ऐं असांजा सभु जा सभु जेका सेंटेंस जुमला आहिनि वरी उहे जेका आहिनि सवाली ऐं नाकारी में तब्दील थी वेंदा। त हाणे असांजा सभु जा सभु जेका जुमला आहिनि उहे सवाली ऐं नाकारी आहिनि। हाणे दोस्तों अॼु जे लेक्चर में असां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल हुअण जे बारे में पढ़ियो ऐं ज़मान मुस्तक़बिल जा हुअण वारा जेका फेल हुया उहे शल हैव ऐं विल हैव हुया। शल हैव जेको आहे असांजो आहे ऐं हुई सां इस्तेमालु थिए पियो, जॾहिं त असांजो विल हैव जेको आहे उन खां अलावा बक़ाया जेके बि नाउन या प्रोनाउन सिंगुलर या प्लूरल सब्जेक्ट जो आहे सभिनी सां जेको आहे विल हैव इस्तेमालु थिए पियो। जॾहिं असां जेको आहे इन जुमलनि खे ताक़ीदी जुमलो बणाइणु चाहियूं पिया ठाहिणु पिया चाहियूं त जंहिं सां जेको आहे शल हैव इस्तेमालु थियल हुयो त असां हुन सां विल हैव इस्तेमालु कयो ऐं जंहिं सां विल हैव इस्तेमालु थियल हुयो त असां हुन सां शल हैव इस्तेमालु कयो। ऐं जेकॾहिं असां बयानी जुमलनि खे नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं पिया त असां शल हैव ऐं विल हैव जे विच में जेको आहे नाट खे रखूं पिया त असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थी पियो वञे। ऐं जेकॾहिं असां बयानी जुमले खे सवाली जुमले में तब्दील करणु पिया चाहियूं त असां जेको विल हैव हुयो या शल हैव हुयो त उनजे हैव खे असां उते जुमले में जिते बीठो हुयो उते रहणु ॾिनो ऐं उन खां बाद में सिर्फ़ु असां जेको आहे विल ऐं शल खे जेको आहे खणी सब्जेक्ट खां अॻु में रखियो। जॾहिं विल ऐं शल सब्जेक्ट खां बाद में लिखियलु हुया त उन्हनि खे असां उन्हनि जो जेको पहिरियों अखर एस हुयो या डब्ल्यू हुयो त असां उनखे नंढी एबीसी में रखियो ऐं लिखियो ऐं जॾहिं असां उनखे सब्जेक्ट खां अॻु में रखियो त माना हाणे जुमले जी शुरूआत बि जेको आहे हेल्पिंग वर्ब विल ऐं शल सां थी पई। त इन जे करे असां जेको आहे विल ऐं शल जो जेको विल जो जेको डब्ल्यू हुयो उनखे वॾो कयो ऐं शल जो जेको एस हुयो असां उनखे वॾो कयो। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे शल ऐं विल खे सब्जेक्ट खां अॻु में रखियोसीं ऐं बक़ाया हैव खे जेको आहे जिते हुयो सब्जेक्ट खां बाद में असां उनखे उते रहणु ॾिनो। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको बयानी जुमलो हुयो उहो असांजो सवाली जुमले में तब्दील थी वियो। ऐं उन खां बाद में जॾहिं असां जेको आहे सवाली जुमले खे जेकॾहिं असां नाकारी जुमले में सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियोसीं त असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरीं शल ऐं उन खां बाद में जेको आहे सब्जेक्ट ऐं उन खां बाद में नाट ऐं नाट खां बाद में हैव रखियो। असांजो जेको जुमलो हुयो उहो सवाली ऐं नाकारी में तब्दील थी वियो। जेको तव्हां बोर्ड ते ॾिसो पिया हिते लिखियलु आहे विल असलम नाट हैव मेनी शॉप्स। त हिते जेको आहे विल खे असां जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में उन खां बाद में सब्जेक्ट ऐं उन खां बाद में नाट ऐं उन खां बाद में हैव लिखियोसीं। त असां जेको आहे आसानी सां सवाली जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील करे छॾियोसीं। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। अल्लाह हाफ़िज़।